ॼामशोरो में पुलिस जी नाजाइज़िन ख़िलाफ़ दुकानदार यूनियन जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हुई वियो। दुकानदार अॻवान ज़हीर कंदड़े मुनवर लाल, सागर आलमाणी, सागर जुमन बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवानी में वापारनि, सियासी समाजी अॻवाननि शहरनि वॾे अंग में गॾु थी अलमका सेंटर अॻियां एहतजाजी मुज़ाहरो करण बाद ॼामशोरो हैदराबाद रोड ते धरणो हुयो। इन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवान जो चवण त एसएचओ ॼामशोरो 3 ॾींहं अॻु कबाड़ जो दुकान हलाईंदड़ उस्मान गाॾी जी दुकान ते बिना जवाज़ चढ़ाई करे लखे रुपयनि जो सामान खणाए वियो ऐं वापारी दुकानदार उस्मान गाॾी ते चोरी जो सामान वठण जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। हुननि चयो त साॻे एसएचओ हिकु दुकानदार खां भत्तो तलब कयो, न ॾियण ते दुकानदार मथां चोरी जो सामान वठण जो केस दाख़िल कयो। हुन मुतालबो कयो त दुकानदार मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म कयो वञे ऐं एसएचओ खे हटायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो, शटर बंदि हड़ताल कई वेंदी। धरणे वारे हंधि पहुची डीएसपी कोटड़ी अब्दुल हकीम मज़ारी ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म करायो। होॾां राब्तो करण ते एसएचओ ॼामशोरो आदम मबड़ो ॿुधायो चोरियुनि जूं तमामु घणियूं वारदातूं थियल आहिनि। इतला ते कबाड़ जे दुकान ते छापो हणी चोरी थियल सामान हथ कयो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk